अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां आली दर मंगने जो आवां ॾिसी रहिया आवाम काविश न्यूज़ HD। अॼु अवांखे ताज़ा तरीन न्यूज़ सां आगाह कंदा हलूं त कंडियारो भरिसां ॻोठ मिस्री खान लाशारी बिरादरी जे माण्हुनि पारां सेक्शन ऑफिसर जे मुबीना ज़ियादतुनि ख़िलाफ़ ख़ादिम लाशारी, हिदायत लाशारी, परवेज़ लाशारी, यासिर अब्बास लाशारी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में कंडियारो नेशनल प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि वधीक चयो त ॻोठ भरिसां रहंदड़ सेक्शन ऑफिसर अलाह वरायो मरी असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं हू उहिदे जो फ़ाइदो वठी असांखे परेशान करे रहियो आहे। वधीक चयो त गुज़िरियल ॾींहुं ऑफिसर चौधगी स्टाफ वटि हथियारबंद साण वठी ख़ादिम लाशारीअ जी केबिन खणी शाख में उछलाए छॾी ऐं फायरिंग करे ख़ौफ़ वारो माहौल पैदा कयो वियो। हुननि मुतालबो कयो त ज़ियादतूं कंदड़ सेक्शन ऑफिसर ख़िलाफ़ को सख़्तु क़दम खयो वञे। रिपोर्टर असद जाफ़री, अवामी काविश न्यूज़ HD कंडियारो।